आसमां की छत पे है अपनी हिननि वटि न का पर्ची आहे न सिफ़ारिश न ॾियण लाइ रिश्वत खेनि हिकु नई मंज़िल जो ॾस मिली वियो आहे वटनि वॾेरनि पोयां डुड़ण ऐं विञाइण लाइ वक़्तु नाहे छो जो खेनि वक़्त ते पहुचणो आहे उन बाग़ ते जिते हू पंहिंजो कैरियर पाण ठाहे वठंदा वॾो पैसो कमाए वठंदा। तव्हां सम्झो था तव्हां ऑनलाइन जेको आहे सो कमु सिखण खां पोइ लखे रुपया कमाईंदव। जी फ्रीलांसिंग ऐं ऑनलाइन अर्निंग जे जहान में झाती पाए वरिती अथनि हिकु ॾींहुं इहा दुनिया ॿियनि खे ॾेखारींदा ही सभु ग़रीबनि जा ॿारड़ा ऐं अलाह पाक जा बानड़ा आहिनि। असांजो इरादो मज़बूत आहे संदन उस्ताद संदन वॾो भाउ सॉफ्टवेयर इंजीनियर आहे हिन वॾनि शहरनि खे छॾे ॾिनो खेसि सिंध जी हिन कुंड में रहणु वणे थो जो हू पंहिंजनि नंढनि भाइरनि खे उहो कुझु सेखारणु चाहे थो जेको हुन सिखियो ऐं उन मां घणो कुझु पिरायो पैसो इज़त ऐं शोहरत चवे थो पैसो गंज कमाए वठंदो आहियां पंहिंजनि सिंधी भाइरनि खे मुफ़्त सेखारींदुसि उहे गुर जिन वसीले हू घर वेठे दुनिया जी हर कुंड ताईं पहुचंदा दुनिया जे हर माण्हूअ सां ॻाल्हाए सघंदा खेनि पंहिंजो वखर विकिणी सघंदा ऑनलाइन तरीक़े सां ही खिपरे लॻ भिट भाइटीअ जो अबुल कलाम उर्फ़ जान आलम मरी आहे ऐं ही संदसि शागिर्द आहिनि। ममताज सोलंकी साहिबु छा कंदा आहियो तव्हां? असीं हिते सिखंदा आहियूं कमु न पढ़ो कोन पढ़ंदा कहिड़े क्लास में? ॿिए ॿिए क्लास में तव्हां हींअर सिखणु शुरू थी आहे जी हा ॿिए दर्जे वारो सिखी सघे थो हाणे सिखी ईंदासीं इंशाल्लाह। कुझु सिखिया आहियो? जी हा छा सिखिया आहियो? पेंटिंग ठाहिणु सिखी पेंटिंग ठाहिणु सिखियो था वञो पोइ छा कंदो पेंटिंग खे? पेंटिंग ठाही केरु वठंदा त विकिणंदा ई तव्हांजी पेंटिंग केरु वठंदो? जी वठी वेंदो उमेदु आहे तव्हांखे? जी हा तव्हां सम्झो था तव्हां ऑनलाइन जेको आहे सो कमु सिखण खां पोइ लखे रुपया कमाईंदव। जी हा तव्हांखे कीअं ख़्यालु आयो त आउं बि कमु सिखां? तव्हांखे ख़्यालु अची वियो? कीअं ख़्यालु ख़्वाबु ॾिठव? जी न पोइ बाक़ी कंहिं ॿुधायो हूंदो किथे तव्हां पढ़ियो हूंदो कंहिं ॿुधायो थोरो सम्झायो न असांखे। जी ऐं हिते रहंदो न पोइ हिते ॿुधमि हिते सेखारींदो। जी हा तव्हांजो वालिद साहिबु छा कंदो आहे? मुंहिंजो पीउ जी कुझु न कंदो बेरोज़गार आहे? जी पोइ घर जो गाॾो कीअं थो घर जो गुज़र कीअं थो थिए? मुंहिंजा भाउ आहिनि वॾा उहे छा कनि? उहे कंपनी में कमाईंदा आहिनि कराची। कहिड़े क्लास में पढ़ो था? 6 क्लास में। तव्हां 6 में तव्हां पढ़ो ही तव्हां हींअर लैपटॉप शुरू करे छॾियो आहे? लैपटॉप बस शौक़ थियो लैपटॉप जो शौक़ु थियो सिखण जो। छा सिखण जो? ग्राफिक डिज़ाइनिंग। पुटु पहिरीं पढ़ाई ते टाइम ॾियो न। पढ़ाई बि करूं था लैपटॉप गॾु सिखूं था डिज़ाइन ॿियूं। तव्हां सिखी छा कंदव? सिखी पैसा कमायूं। पैसनि खे पोइ छा कंदव? सेंटर बि खोलंदासीं सेंटर बि खोलंदुसि उन मां ॿियनि ॿारनि खे पढ़ाईंदुसि। वाक़ई तव्हां खोले वेंदव? जी हा यार कोन खोले सघंदो? कोशिशि कंदुसि। जी हा इंशाल्लाह अल्लाह ताला तव्हांखे कामयाबी ॾींदो इंशाल्लाह। पढ़ंदा आहियो? जी हा कहिड़े क्लास में? 7वीं क्लास मां। पोइ हिते छा पिया कयो? हिते कंप्यूटर सिखूं था। घणा कलाक सिखंदा आहियो? इहो 2 खां 3 कलाक। पोइ फीस घणी भरियो? फीस ॾियूं ई कोन असीं फ्री में। ॾियो यार छो कोन था ॾियो फ्री में वेठा सिखो। असीं फ्री में था सिखूं। छा पिया हिन वक़्तु छा पिया तव्हां सिखो? टाइपिंग। अच्छा कीबोर्ड पिया सिखो? जी हा इंग्लिश में? जी हा उन खां पोइ छा सिखंदव? ग्राफिक डिज़ाइन। छो पिया सिखो? तव्हांखे कंहिं ॿुधायो त हीउ ग्राफिक्स जो कमु थिए थो ऑनलाइन माण्हू पैसा कमाइनि था किथां तव्हां ॿुधो? असांजे उस्ताद ॿुधायो साईं जान आलम सिखण में। न टाईंदा आहियो? न टाईंदा जी असीं कोन्हे। अवां न टाईंदो आहे सची ॿुधाइजो। स्कूल हिते कोन थो न टाई छो? हिते शौक़ु आहे माल थो मिले न करे। पुटु नालो छा आहे तव्हांजो? मोहम्मद खलील। पाण केरु आहियो? हाणे मरी बरोच। मरी बरोच साहिबु इहो ॿुधायो त हिते छा पिया कयो? साईं हिते सिखण आया आहियूं। छा सिखण आया आहियो? साईं हिते मां
कोडिंग सिखनो है जी, ऐप डेवलपमेंट वो स्टार्ट कई है सिखण। हिन उम्र में जी हाँ। काई क्लास में पढ़ो था? ऐं 10 में मैट्रिक। मैट्रिक में पढ़ो था? जी हाँ। तो मैट्रिक जो शागिर्द वेब डेवलपमेंट सिखी सके तो? जी हाँ बिल्कुल। एॾी सवली आहे है शौक़ु हुजे ऐं टाइम वधीक ॾे सिखी सघे थो। तव्हां केतिरो सिखियो आहे? साईं पहिरीं असां हाणे डिज़ाइन ठाही वेंदा आहियूं वधि में वधि, हा उन खां पोइ आस्ते आस्ते हाणे उनखे रन की कबो उहो आस्ते आस्ते सिखी ईंदासीं, वधि में महीने 2-2.5 महीननि में ऐप ठाहिणु सिखी ईंदासीं। उन खां पोइ छा कंदव? साईं हुन ऐप खे पब्लिश कंदासीं, उन खां पोइ ॿिया प्रोजेक्ट खणंदासीं, पोइ हुन सभु प्रोजेक्ट सेल कंदासीं, पोइ अर्निंग कंदासीं। पोइ तव्हां एतिरो मूंखे ॿुधायो पिया हेतिरी वॾियूं ॻाल्हियूं पिया कयो, पोइ एतिरी महिनत बि कयो था या रुगो बसि इहो फ़िलहालु ख़्वाब खणी आया आहियो? साईं असां अचूं था हिते तक़रीबन 3-5-6 कलाक हिते वेठा हूंदा आहियूं, क्लास अटेंड कंदा आहियूं, उन ॾींहं जो बि हिते ईंदा आहियूं, वेठा हूंदा आहियूं, प्रैक्टिस कंदा आहियूं। पढ़ाई में दिलि लॻे थी? लॻे थी, छो कोन थी लॻे। ॿिए क्लास जो वीचारो सिखे वेठो, इहो वाकई एतिरी नंढी उमिरि जा एतिरी घटि तालीम वारा बि सिखी सघंदा? साईं अभी जे ॾिसंदा इंडिया जो जे रेशियो ॾिसो IT इंडस्ट्री में, त उन में 12 साल जो शागिर्द बि हींअर गूगल जी क्रोम हैक करे वञी करी हुई तक़रीबन। हींअर जंहिंमें ॾिसंदा इंडिया में 21 साल जो छोकिरो आहे जेको इंटर पास करे सिंधी कंपनी लाइ $1 मिलियन कमाए पियो। अच्छा, हीअ वाकई इहो त सच आहे त इंडिया जेको हिन तरक़ी कयो आहे, ख़ासि तौरु जेका हुनजी जेका बेंगलोर स्टेट आहे, चेन्नई, इहो जेको उहो IT इंडस्ट्री जे करे उन्हनि वॾो फ्लोरिश कयो आहे, त पाण सिंध में बि ईअं कुझु थियणु थी सघे थो, एॾो इनकलाब अची सघे थो ऐं IT जे थ्रू? बिल्कुलु साईं अची सघे थो, जॾहिं हिकिड़ी जाइ ते अची चुको आहे त ॿी जाइ ते छो नथो अची सघे। सिर्फ़ु अव्हांखे सम्झण जी ऐं अव्हांखे पंहिंजी हिमत सारणी आहे, ॿियो कुझु कोन्हे करिणो। अच्छा, तव्हां छा था सम्झो सिंध में मतिलबु IT इंडस्ट्री जंहिंखे चइजे, माना हिकिड़ो त सरकारी IT इंडस्ट्री आहे, पर प्रैक्टिकल जंहिंखे चइजे उन IT इंडस्ट्री जी या उन IT जे इनकलाब जी हुनजो ॿिज छटिजी चुको आहे या न अञा? बिल्कुलु साईं स्टार्ट थी चुको आहे वॾनि वॾनि शहरनि में, पर अंदरूनी सिंध में अञा न आहे। अंदरूनी सिंध में मौजूदु आहियूं। स्टार्ट असां हिन लाइ हिते अंदरूनी सिंध में कयो, त हिते अमी जे ॾिसी सघो था जे हिन जी उमिरि 16-17 साल आहे, त हीअ जेको पढ़नि पिया इहे जे यूरोप बेस्ड कंट्रीज़ में बि ॾिसजनि त उहे ऑलमोस्ट 5 क्लास में शइ पढ़नि था जेके पाण हिते यूनिवर्सिटी में पढ़ायूं था, त एॾो वॾो डिफरेंस अचे पियो हिते। तव्हां छा पिया कयो हिते? सर आऊं हींअर न्यू एडमिशन वठणु आयो आहियां। हींअर आया आहियो? किथां तव्हांखे ख़बर पई? मूंखे ख़बर पई मुंहिंजो सोट जान, पोइ ख़बर तव्हां छा ॿुधायो? इहो ॿुधायो अचो ॾिसो चेक करो, तव्हांखे सम्झ अचे त करो। ई ॻाल्हि सम्झ में आई? अॼु पहिरियों ॾींहुं साईं। अञा सम्झो पिया? जी। तव्हां हीउ छो था वठनि, छो था सिखणु चाहियो? कुझु सिखी वञो, पोइ अॻियां ॾिठूं कुझु ऐप वग़ैरह ठाही। तव्हां छा सम्झो हीउ वाकई ऑनलाइन अर्निंग हक़ीक़त आहे, ख़्वाबु आहे, छा आहे? जी ऑनलाइन जी माण्हू करनि पिया अर्निंग, इहा थिए थी ऑनलाइन जी। तव्हां वरी ईअं सिखणु आया आहियो या वाकई तव्हांजो इरादो मज़बूत आहे? इरादो मज़बूत आहे, शौक़ु बि आहे। सफ़ा मज़बूत आहे? जी। कमु सिखंदो? जी सर। कमाए वेंदो? जी। तव्हांजो इरादो मज़बूत आहे? जी हा बिल्कुलु। केतिरो इरादो मज़बूत आहे? जाम मज़बूत आहे। न इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुचे थो। मुंहिंजे कैमरामैन यासिर कुराई सां गॾु इरफान अली बुगे खे हैदराबाद मां ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।